नौशरो फिरोज खान ख़बर शामिल कई पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज मोहम्मद ताशबीन आलम चयो आहे त अटे खंड ऐं यूरिया भाण जे ज़ख़ीरे अंदोज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कणक जी स्मगलिंग रोकण लाइ ज़िले जे हदनि में चेक पोस्टूं क़ाइमु करे उते ख़ुराक ज़राअत पुलिस खाते जे अमले जूं ॼयूं लॻायूं वञनि। हू अॼु कणक जी ख़रीदारीअ जो टारगेट हासिल करण ते अटे खंड ऐं यूरिया भाण जे गैरकानूनी ज़ख़ीरे अंदोज़ी रोकण लाइ कोठायल इजलास खे ख़िताब करे रहियो। उन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर महदी मालूफ, डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर हसन अली मंगसी, एडिशनल डायरेक्टर ज़राअत ग़ुलाम फारूक विस्तड़ो ऐं ॿिया लाॻापियल ऑफिसर पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर DFC खे हिदायत कई त कणक जी ख़रीदारीअ जो टारगेट पूरो करण लाइ ज़िले में ज़ख़ीरी अंदोज़ी कंदड़नि जा गोदाम सील कया वञनि ऐं कंहिं बि ज़ख़ीरी कंदड़ सां कंहिं बि क़िस्म जी का बि रिआयत न कई वञे।